वाक़ई करबला के बुनियादी सबबनि में कुछ शयूं असां अॻु में ज़िक्र करे आया आहियूं। हाणे असां इन शइ खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त पैगम्बर इस्लाम जे हिन दुनिया मां रहिलत थियण खां पोइ अहिड़ो छा थियो जो वाक़ई करबला पेश आयो ऐं एॾे वॾे पैमाने ते क़त्लेआम खून रेज़ी ऐं बिना कंहिं रहम जे ऐं बिना कंहिं क्यास जे कई वई। मदीना मुनवरा ऐं मके मुअज़्ज़मा जा रहाकू ख़ासि तरह ऐं ॿाहिरि जा मुस्लमान आम तरह इमाम हुसैन ऐं बनी हाशमियुनि जा मुअतक़द ऐं तरफ़दार हुआ, पर बनी उमैया जे रोब ऐं ग़लबे सबबा दॿिया पिया हुआ। दोस्तों, गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कंदा। अमीर मुआविया जॾहिं 90 वरियनि जी उमिरि जो थियो तॾहिं वीचार कयईं त मुंहिंजे मरण खां पोइ इम्कान आहे त इमाम हुसैन कसरत राय सां ख़लीफ़ो मुक़ररु थी वञे। तंहिं करे छा कयईं जो पंहिंजे जीअरे पंहिंजे वॾे पुटु यज़ीद खे वली उहिदो मुक़ररु कयईं ऐं माण्हुनि खां उन जी बैत मञायईं। सॼी इस्लामी सुल्तनत जे मुसलमाननि यज़ीद जी बैत क़बूल कई, मगर चइनि शख़्सियतुनि यज़ीद जी बैत क़बूल करण खां इनकार करे छॾियो, जिन मां अवल हज़रत इमाम हुसैन, ॿियो अब्दुल्ला बिन ज़ुबैर, टियों अब्दुल्ला बिन उमर ऐं चौथों अब्दुर्रहमान बिन अबू बकर सिद्दीक़। अमीर मुआविया खे उन्हनि चइनि जे इनकार जो ॾाढो फ़िकिर रहियो। आख़िर उमिरे करण जे बहाने सां मक्का मुअज़्ज़मा ॾांहुं वींदे मदीने मुनवरा में अची मंज़िल कयईं ऐं उन्हनि चइनी माण्हुनि ते ज़ोर रखियईं त यज़ीद जी बैत क़बूल कनि, मगर चारई पंहिंजे इनकार ते क़ाइमु रहिया ऐं अमीर मुआविया नाउमेद थी वापसि मोटी वियो ऐं वञण सां दमिश्क में वञी वफ़ात कयईं। मरण खां अॻु यज़ीद खे वसियत कयईं त अमीर मुआविया जी वफ़ात खां पोइ संदसि रिथियल तजवीज़ मूजिबि यज़ीद ख़िलाफ़त जो धणी थी तख़्त ते वेठो। हीउ उहो शख़्स हुयो जंहिं इस्लाम खे बनी हाशमियुनि जो बणायल ॻटु सम्झी बिल्कुलु फिटो करे छॾियो हुयो। निमाज़ खे वेझो ई न वेंदो हुयो, क़ुरान शरीफ़ खे आम रवाजी किताबनि खां वधीक न सम्झंदो हुयो, शराब नशेदार शयुनि जो आदी हुयो ऐं ज़न्ना ते त संदरो ॿधी बीठो हूंदो हुयो। यज़ीद तख़्त ते वेहण शर्त मदीने जे गवर्नर वलीद बिन उक़बा खे हुकुम लिखी मोकिलियो त हुसैन बिन अली, अब्दुल्ला बिन ज़ुबैर, अब्दुल्ला बिन फारूक ऐं अब्दुर्रहमान बिन अबू बकर खां मुंहिंजी बैत वठनि। जेकॾहिं उहे मुंहिंजी बैत क़बूल नथा कनि त हिकदमि उन्हनि चइनी खे क़तलु करे छॾ। वलीद यज़ीद जे हुकुम मूजिबि अवल इमाम हुसैन ऐं इब्न ज़ुबैर ॾांहुं माण्हू मोकिलियो त मूं वटां थी वञो। नियापे पहुचण शर्त ॿिन्ही साहिबनि कासिद खे चयो त तूं हल, असीं पाण ई ईंदासीं। कासिद जे वञण खां पोइ ॿिन्ही पाण में सलाह कई त हीउ सॼो यज़ीद जी बैत लाइ थियो आहे, हाणे छा कजे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इब्न ज़ुबैर खे चयो त ए अब्दुल्ला, आउं रसूल करीम जो ॾोहिटो थी करे यज़ीद जहिड़े बेदीन, फासिक, फाजिर, ज़ानी ऐं शराबी शख़्स जी बैत कीअं थो करे सघां? उहो हरगिज़ मुमकिन नाहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन अञा उन ई गुफ़्तगू में ई हुया त वलीद जो कासिद वरी आयो। उनखे वरी बि चयऊं, तूं हल, असीं अचूं था। आख़िर हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम अकेले सिर वलीद वटि वियो ऐं उनखे उहे साॻिया लफ़्ज़ चयईं जे पाण इब्न ज़ुबैर खे चया हुआ। वलीद अॻियां यज़ीद जी बैत खां साफ़ इनकार करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन पंहिंजे घर आया ऐं तारीख़ 4 शअबान हिजरी सन 60 राति जो पंहिंजे अयाल अतफ़ाल समेत मदीना मुनवरा मां लॾे मक्का मुअज़्ज़मा ॾांहुं रवाना थिया ऐं इब्न ज़ुबैर बि इमाम हुसैन जन सां गॾु मक्का मुअज़्ज़मा ॾांहुं रवानो थियो। जॾहिं वलीद उहो अहवाल यज़ीद खे पहुचायो तॾहिं उन नामुराद जे दिलि में इमाम हुसैन जन जी निस्बत जा ख़ानदानी अदावत ऐं हसद जी बाहि हुई, तंहिं ते ॼणु तेल पइजी चुको। बनी हाशिम सां बनी उमैया जी अदावत जी हीअ उहा मंज़िल हुई जंहिंजो छेह करबला जो दिलि घाईंदड़ वाक़ियो पेश आयो। दोस्तों, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।